लायक एहतराम मुनीर मंगसी साहब, असांजो इमीडिएट बॉस कराची DA की तरफ़ां प्रोग्राम है, इमीडिएट बॉस मुनीर साहब जिन भरपूर कोशिशूं जेके आहिनि एजाज साहब जूं आहिनि। मुंहिंजो प्यारो दोस्त जेको साईं जीएम से चवंदो आला कमर मोती का साईं जिंदगी भर जो साथी सिंध खां वठी दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि सां गॾिजी करे मुतहरिक किरदार खुशनसीब हूंदी आहे उहा पार्टी उहे माण्हू जिन सां ताज जोयो शामिल हुजे ऐं दोस्त साईं नूर अहमद साहब जंहिंजे लाइ दोस्तनि दिलि तारीफ़ करायो, इंतहाई प्यारो माण्हू पंहिंजी हिकिड़ी मख़सूस सोच मज़हबी माण्हू हुननि सां गॾु सिंध दोस्त ऐं मज़हब खे नेशनलिज़म सां जोड़े बहितरीन आर्ग्यूमेंट्स सां हमेशह पेश कंदो रहियो आहे। जेकी किताब छपाए आहे तमामु रिकग्नाइज़ हुई, वॾा रिसर्च जा किताब आहिनि, इल्म ऐं अदब जा किताब आहिनि। साईं फैज़ल मसूद बदी साहब जॾहिं सिंध जो नालो वठण जो गुनाह बराबरि हुयो, ॾाढो तो हूंदो उन वक़्त में क़ौमी गीत बग़ावत जा गीत ॻाए सॼी सिंध जे नौजवाननि खे गरमाईंदो रहियो। अॼु सुठो तमामु लाइक़ एहतराम, तमामु प्यारो, तमामु ख़ूबसूरत। हुन सां गॾु असांजो दोस्त चवंदा आहिनि नवी ख़्वाजा जो भुटे साहब रेस मुनीर नाइच असां वटि नाइचनि खे रेस चवंदा आहिनि ऐं ही आहे ई रेस करणु। बाक़ी साहब साईं त असांजे ॾाॾे जो नालो जलालुद्दीन बुखारी आहे। सो मुंहिंजे साम्हूं सभई प्यारा दोस्त वेठा आहिनि था, साईं कोसर शहर सचल वधियो रज़ाक कहिड़ा सभु दोस्त मोहम्मद खान शेख वेठो आहे, असांजे MD जमाली साहब, उद्दीन जमाली साहब, प्यारो तारिक साहब, असांजो इनायत साहब वेठो आहे। सभई दोस्त गुज़ारिश इहा आहे इहो ॾींहुं हक़ीक़ी तरह सां इंतहाई अहम ॾींहुं आहे। कंहिं वक़्त में यानी 70s में त मूंखे यादि आहे असां बाक़ाइदे बंगाली शहीदनि जो ॾींहुं मल्हाईंदा हुआसीं, छाकाणि त मुसलसलियत हुजे जिना सां सिधो टकर जेको आहे पहिरियों दफ़ो चैलेंज जेको कयो उहो बंगाली नौजवाननि जंहिंमें सरवरती जो वॾो रोल हुयो ऐं उनजी पार्ट असांजे मुजीबुर रहमान साईं ऐं उहो लॻातार नतीजतन दोस्तनि ॿुधायो 21 फेबरवरी ढाका यूनिवर्सिटी 1952 ढाका यूनिवर्सिटी में आम रवाजी छोकिरनि न आर्ट्स वग़ैरह में पढ़ंदा आहिनि, बल्कि सरकरदार नौजवान बेहतरीन लीडरशिप जेके डॉक्टर इंजीनियर्स हुआ, हादसो बि हॉस्टल जेको हुयो मेडिकल कॉलेज जो साम्हूं मीटिंग करे एहतजाज कयो ऐं उन्हनि ते गोलियूं हलियूं। कुछ पंज नाला जेका पिया दोस्तनि ॿुधाया बि सही, पर आम तरह सां इहो तासुर आहे त 9 माण्हू सभनि जी तइदाद में ज़ख़्मी थिया। वरी ॿिए ॾींहं ते 22 फेबरवरी वॾी तइदाद में शागिर्द गॾु थिया मुख़्तलिफ़ कॉलेजनि जा ढाका यूनिवर्सिटी में
वो ही व्यक्ति आदर से किया तो डॉक्टर ने इंजीनियर किया तमें वही उन्होंने लाइबा ने नमाज जनाजा पढ़ी उन्हनि ते गोली हलाई वई जंहिंमें यानी रिकॉर्ड ते जेको आहे 23 माण्हू मरी विया ऐं 400 माण्हू ज़ख़्मी हाणे ॻाल्हि आई आहे कोई भी फैसलो केड़ी भी कुवत केड़ी भी दहशत सां कंहिं भी कमज़ोर माण्हू या क़ौम जे मथां ज़बरदस्ती नाक़िस करण जी कोशिश कंदी तो इम्प्लीमेंट या एग्जीक्यूट हरगिज़ न थी सघंदो नतीजतन को कमज़ोर जो का ताक़तवर थींदो ऐं जेको पाण खे ताक़तवर सम्झे थो उहो कमज़ोर थींदो इहो ई शहीदनि जो रत जो रिज़ल्ट आहे जो अॼु बंगाली ज़बान केॾी वॾी तरक़ी कई आहे जो अॼु यूनेस्को बि चए थी पई त सभ खां बहितरीन ऐं मिठी ज़बान उहा बंगाली आहे ऐं अॼु कॾहिं हुननि ईस्ट पाकिस्तान सां कयो वेंदो कॾहिं बंगाली जो टेक्टर ख़तमु कयो वेंदो बांग्लादेश जी शक्ल में बहितरीन सनत ऐं बहितरीन ग्रोथ ऐं बहितरीन इकोनॉमी सां हिन दुनिया की तरक्की की पूरो पूरो कराए वेठो इन शइ खे असीं ॾिसूं दुनिया जूं तफ़सीलूं आयूं आहिनि कहिड़ी ॿोली जी कहिड़ी ॿोली आहे हिकिड़ी शइ तय थी आहे त दुनिया जी क़दीम तरीन ऐं बहितरीन ज़बान जेकी आहे छाकाणि त असां वटि पंहिंजो टाइटल न रहियो आहे जॾहिं ग़ुलामी हूंदी आहे तॾहिं रिवर्स गियर लॻी वेंदो आहे क़ौमुनि खे ऐं उन्हनि जे कल्चर खे उन्हनि जी ज़बान खे उन्हनि जी तरक़ी खे उन्हनि जी आज़ादी खे उन्हनि जी इताअत मोहबत खे उन जे करे असांजो टाइटल कोन थो अचे उन जे करे इहो टाइटल आयो आहे त तामिल ज़बान जेकी आहे तामिलनि जी जेकी ज़बान आहे उहा दुनिया जी सभ खां वधीक पुराणी ज़बान आहे तामिल कहिड़े उन में पाण वज़ाहत लिखियल आहे तामिल दराविद जेके मुंहनि जे करे कान्हे माना ये सिंधी ज़बान है जेकी क़दीम ज़बान है जेकी 5000 मुंहनि जे करे कान्हे अॼु असांजो उहो वजूद रखियो आहे ऐं हीउ जेको 99 में यूनेस्को प्रपोज कयो हिनखे 21 तारीख़ खे आलमी ॾींहुं मल्हायो वञे उनखे 2000 में जनरल असेंबली उनखे राइज़ कयो तंहिंखां पोइ सॼी दुनिया में मल्हाए पियो पर उनमें इहो शइ आहे इहो नालो इहो आहे त भई कल्चरल एंड लैंग्वेज मदर लैंग्वेज थी कल्चर ऐं ज़बान उहा ज़िंदा रहंदी आहे जंहिंमें वक़्त जे हालतुनि मुताबिक़ पाण जी अकोमोडेशन जज़ब करण जी क़ुवत हूंदी आहे ऐं सिंध में अॼु त खाली यादि कोन्हे का पर वॾियूं दुनिया जूं ताक़तवर क़ौमूं ताक़तवर ज़बानूं ताक़तवर लिटरेचर सां गॾु ताक़तवर कल्चर सां गॾु सिंध ते क़ाबिज़ थियूं ग्रीक आया रोमन आया पर्शिया आई चाइनीज़ आया सेंट्रल एशिया जूं क़ौमूं आहियूं अरब आया पर हिते उन्हनि जो वजूद उन्हनि जूं बहितरीन शयूं सिंधी अकोमोडेट कई अॼु पोर्तुगीज़ ते किताब आयो उहे चवनि था त इहे असांजा सभु लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं बहितर शयूं खणी अची पंहिंजी बहितर शयूं ॾेई छॾियूं इहे असीं एक्सचेंज कंदा रहिया हींअर असीं अमेरिका वियासीं 3 किताब 4 किताब लिखिया आहिनि सो हुते लिखा रहिया हिकिड़ो रेडिनियंस लिखियो आहे प्रोफेसर रिजेंस उन्हनि 3 किताब लिखिया आहिनि फंक्शनल थी रहियो आहे उन लिखियो आहे त हीउ जेको रेडिनियंट जेको चवनि था पिया असीं इंड माना इंडस माना सिंध असां सिंधी आहियूं असीं मोहन जे दड़े जा वारिस आहियूं एक्चुअली असां अमेरिकन्स जेके आहियूं उहे सिंधी आहियूं and we are proud to declare ourselves that we are Sindhis. We have rich culture, we have historical background. I know या को दोस्तान होते कोई जज्बाती थी करे जे हिते आम तरह सां असां जे मथां इहे इल्ज़ाम आहिनि त के पंहिंजी ज़ात जे हवाले सां पोइ बलोच कंदा हर शइ खे
पर ये बलोचन के भी अञा वधी है कि शौक को लगाई दे ये काफी रिकॉर्ड है ये ना ये उन्हें अमेरिकन लिखो है ही लफ्ज के साथ है ये जो कल्चर आ साजो ये सिंधी तो इन तरीके से पोर्चुगीज अक्सर उनका क्या असाजा सबसे लफ्ज जेके हैं वो सिंधी है या सिंधी वटि असां जा न्यू में भेटी करे ये दुनिया में मजी किया सो ॻाल्हि आई आहे ॿोलियूं ऐं कल्चर एक्सचेंज हिक ॿिए खे क़बूल तॾहिं पवंदो आहे जॾहिं नरेशन हिकु थींदो आहे जॾहिं माइंड सेट हिकु थींदो आहे जॾहिं मुफ़ादात हिकु थींदा असीं सिंध में रहंदड़ धुरिन खे हमेशह चवंदा आहियूं त बाबा असां आइडेंटिफिकेशन हिकिड़ी रखूं असीं हिकु सम्झूं त सही असां त अञा सुठो असीं कई शाइरी में कोन घुरिया मां ॻाल्हि खे सम्झां थो मां नासिर खे सम्झां थो मां जिगर खे सम्झां थो पियो मां जोश खे सम्झां थो पियो मां मीर खे सम्झां थो पियो तव्हां त असांजी भिटाई खे बि अञा ताईं कोन सुञातो तव्हांखे त इहा बि ख़बर कोन्हे तव्हां जो को शाइर आहे तव्हांखे सजल जी ख़बर कोन्हे इहे कोन्हे असांखे ॿोलियुनि जो एहतराम आहे जेको चयो असीं हर कल्चर जो एहतराम कयूं था बल्कि अॼु शाह साहब तजरीज़नि बि मां एजाज़ साहब खे गुज़ारिश कई आइंदा असांजे प्रोग्राम में असीं मुख़्तलिफ़ ज़बान जे माण्हुनि खे हिते सॾियूं हिते असां पंजाबी ॾेई सघूं हिते असीं पठान ॾेई सघूं हिते असीं बलोच ॾेई सघूं असां जी वुसत नज़र आहे वुसत दिलि आहे असीं सम्झूं था पिया त इहो ख़ुदि जी करे मुख़्तलिफ़ कल्चर मुख़्तलिफ़ ज़बान जा माण्हू अची हिते वेंदा हिते हिकु बाग में छड़ो गुलाब हुजनि उहा एतिरो ख़ुशबू सुठो कोन लॻंदो जे राबेल बि हुजे मोती बि हुजे गिटो बि हुजे मुख़्तलिफ़ कलर पंहिंजी ख़ूबसूरती आहे हिते पाकिस्तानी काबिल धुरिन जो नैरेशन आहे ज़बरदस्ती जेको मां थी वञो हिकिड़ी क़ौम थी वञो हिकिड़े मुल्क जा माण्हू ॿी का आइडेंटिफिकेशन कोन्हे का असांजी त इहा आइडेंटिफिकेशन दुनिया सॼी यानी तव्हां दुनिया जा काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि त सॼी लिस्ट आहे यानी किथे 800 ज़बान जी ॻाल्हायूं वञनि किथे 700 ज़बान जी ॻाल्हायूं वञनि किथे 500 ज़बान जी ॻाल्हायूं ऐं उन्हनि सभिनी जी हैसियत आहे ऐं कोई टकराव कोन्हे असां वटि त डेलिबरेट उर्दू हिते वॾी इज़त वारी ज़बान वॾे एतिराम सां ॻाल्हाई वॾो जेको सिविलाइज़ काउंट थींदो जेको उर्दू ॻाल्हाईंदो आहे यानी पाकिस्तान त छा करे पोणा 200 साल 300 साल पहिरियों जी ॻाल्हि इहो उर्दू जो एतिराम हूंदो हिते कराची में जेके वॾा माण्हू थींदी रहंदा हुआ उर्दू पंहिंजे घर में ॻाल्हाईंदा यानी ज़रियो हूंदो मौज़ब हुजनि बल्कि मौज़ब तरीन जेके हूंदा हुआ छाकाणि त माइनि खे आम तरह सां हिंदुस्तान में न पढ़ायो इहो तरीक़ेकार तो वो उर्दू वही मुहज़्ज़ब और सिविलाइज़ है फजीलत वाली ज़बान वही फ़क़त जेको आहे जो हीरा मटी में छाकाणि त उहे बहितरीन आलिम जेके आहिनि जो रखंदियूं हुयूं हे पंहिंजी उर्दू ते गवाह पढ़ाईंदा पढ़ींदा उहे जाहिर सफ़ा मुंहिंजा ॿार पढ़ाई कंदा आहिनि रुगो इहा हूंदी त हीरा मटी ते वाक किरदार वाक पाईंदी जेके लफ़्ज़ जी ख़बर आहे कीअं ॻाल्हाइजे या ॿी ॻाल्हि आहे उहे वरी असांजे सिंध जे सूफ़ियुनि जूं वञी बुरी थियूं त जज़्ब कराइण जस जेके लीला करणु लॻे हिकु लीला ऐं रस हिकड़ी होसी सो सोच ऐं माइंड सेट जेको आहे उहो क़ौमुनि जी कल्चर ऐं ज़बान जी तर्जुमानी कंदो आहे उहो अंडरस्टैंडिंग पैदा कंदो आहे हाणे जॾहिं इहा 300 साल पोणा 300 साल सैयद साहब जॾहिं चए त जैसलमेर जो रटियूं ख़ुदा करे इहे जीअनि जंहिंमें का हिपोक्रेसी का मुनाफ़िक़त कोन्हे जेको आहे मुआशिरे जो गंदो तरीक़ो कमु आहे उनखे ओन कंदियूं कयूं ख़ुदा करे हिते बि ख़ुशि हुजनि ख़ुदा करे उते बि इहा जॾहिं सोच आहे कीअं मां इन तरह माना तरक़ी पसंदि सोच आहे तूं समूह ऐं गंदरी ऐब मुंहिंजी ज़ात ही मुआशिरो ते ऐब थो सम्झे पियो मां डिक्लेयर थो कयां त मां सैयद न आहियां उहा ऐब मुंहिंजी आइडेंटिफिकेशन जे मिरासी मञंदो आउं पिणु मञां थो हे मिरासी छड़ो जेको ढोलक वतो वॼाए इन जी
अञा ख़राब डिग्री जेकी समझी वञे पई या मंगणहार थी वियो मंगतो थी वियो पिने थो वरितो तॾहिं मां डिक्लेयर थो कयां मां सैयद न आहियां मां मंगतो आहियां। इहो एटीट्यूड जेको आहे इहो असांखे ॿियनि क़ौमुनि जे ॿियनि ॻाल्हियुनि जे वेझो करे असां हिते जेके मुस्तक़िल क़ौमूं आहिनि उहे ॾिसनि त हक़ीक़ी तरह सां असां वटि उन्हनि जे सर्वाइवल जो प्रोग्राम ऐं पैगाम आहे। जीअं जो पैगाम अॼु जी ॾुखी सूरत हाल में जेकी दुनिया गुज़रे पई उनखे बचाइण जो उनखे तरक़ी जी राह ते वठी वञण जो उन में अमन इत्तेहाद ऐं मोहबत पैदा करण जो बहितरीनु प्रोग्राम आहे। पाकिस्तान खे बि जेकॾहिं बचाइणो अथनि रिविज़िट करणो पवंदो हिननि खे पंहिंजी कयल कोताहियुनि जो जीअं जी कबर जे माफ़ी वठणु खपे हिननि खे हिन खां सवाइ बचण जो को वजूद ही कोन्हे। अॼु सभु उहा ॻाल्हि था कनि जेको साईं थिए चए कोई चश्मा पका है जिसे सब शराब समझे कोई खाब बोल पर दे जो ख्याल करना हकीकत यह है। अॼु असांजो पाकिस्तान में मुख़्तलिफ़ डायरेक्शन जी ताक़त वैसे जे करे स्टेबलाइज़मेंट जे करे चङा भला असांजा पंजाब जेके बुले शाह वारिस फरीद जा फालोअर शाह हुसैन जा फालोअर अॼु फिस्तालीअ जी नज़र जे पुठियां पिया एडो मतो ख़राब यज़दान जी भी कीची का मर्द मुझे मर्जी का सवाल तो खुदा ही के होते हैं खुद ही को कर पूरा जितना हर तकदीर से खुदा बंदे से खुद पूछो बताते हैं फजीलत का दाव अने असानी सोच मिले के था बिटाई जे तो खुद ही खुदा मां पिन की न मन में पिन तरह न जाए कोने एक मयान में केडो तजाद हो के तो खुद ही को सवाल आई कोने खुद ही तरह खुदा के वजह पकड़े वो माई मर्जी का काम तो अली कर सके ए भूलो मुसा गया भूलो जे तो खुद ही अना ईगो बकवास खराब गलत है ऐसा ना है ये सारी कल्चर ना है सारी सोच ना है बोले जे तो की पूछते हो जात बोले थी लप मिट्टी बुक छाइया जेड़ा बोले सैयद खेटा दोजख को क्या जाता जेड़ा बोले कराई रखता कैसा भी क्या पाया पूछते हो साथ काश ने आपको दी वो तो मुझे करता शाह हुसैन तो मुझे करता मियां मोहम्मद को तो मुझे करता फरीद तो मुझे करता पाक पता ना ये सब मुझे करता जो कल्चर ही खत्म करे चलियो असा तो हजारों साल का एक दरिया जो पानी आ गयो पाकिस्तान की हरवा के पानी सो इन तरीके से इवन गंगा और जमुना की तहजीब वाला आगे पे भी दोस्तों ने बताया इधर किताब की मौजूद है भारत को तो उनमें व्यापारी होटल थे उते इंडिया को जावेद नकवी दान नहीं उर्दू दान नावल भगवान उनकी इतना सामने लेट थी गई चीफ गेस्ट जो वो तकलीफ है उनमें हमें जो 47 में असल में उर्दू हिंदुस्तान में तो खत्म होती जा रही है लेकिन पाकिस्तान में आके मुझे खुशी होती है कि यहाँ उर्दू फल फूल रही है। उसकी वजह यह है कि 1947 में वहाँ से हमारे उलमा आए दानिश्वर आए प्रोफेसर आए सियासतदान आए साइंसदान आए और शोरा आए राइटर आए और उन्होंने आगे यहाँ पर ये मजहब ज़बान को फैलाया और इंट्रोड्यूस कराया। मां जो आए मां चाचा आदि टाइम पे हाणे बियो हमारी इतवार सा मेजबान जी नजर में मुते भाई यार मुझे किताब लिखे जो गुलाम शाह नगारी मुझे तो मजो नहीं तो उनका इजाजत है इजाजत है ना प्रोटोकॉल जैसे उन्हें मुके है मां भाई मैं किताब थे ये किताब है राइटर दे फोटो कराया कि जावेद नकवी साहब साहब को मुखातिब थे समाज मेहमान आ सके मां नजर कुछ हकीकत माण्हू ॿुधाए मां जावेद साहब इहा ई ॻाल्हि थी हाणे तयारी थिए तमामु इज़त एहतराम सां ॾिठो वेंदो हो उर्दू बल्कि उर्दू मां तव्हांजे सिंध जे अज़ीम शाइर सचर सरमत जो शेर थो ॿुधायां उनजा थाट्स ॾिसो या अल्फाज़ ॾिसो ऐं असां पोइ कुझु ॿियनि शाइरनि जा आया ही 47 की ॻाल्हि आहे या 200 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे
जो सचल चए थो पियो शार ख़ास हुजे एलीट क्लास जी सोच आहे असां बि कुझु कयूं शार ख़ास हुजे शऊर आम जे हुजे आम माण्हू जी जेकी सोच आहे उन्हनि सां बि असीं उलझी पिया आहियूं शार ख़ास से हुजे शऊर आम से हुजे हमारा मसलक के परवाज किस दाम से हुजे सवा जुल्फ जाना का बयान मुश्किल आई कभी कुफर से उलझे कभी इस्लाम से उलझे सचू हर के मस्ती कुफर है इस बस में हस्ती में सचू सच हाँ सचू हर के मस्ती कुफर है इस बस में हस्ती में ये दोरे जान करते गर्दिश आयाम से उलझे उदाहरण लफ्ज जेके हैं उर्दू जा केतिरा मुतबर ऐं ख़याल अथसि इन खां बि कहिड़ो राज़ी बदी थो थिए सही यार तेरी याद में तन मन तमाम है रात दिन मेरा काम लेना तेरा उर्दू तो साउंड हुई ऐं ॾाढो प्यार ऐं इज़त ऐं एतिराम वारी उर्दू हुई ऐं असीं ॾाढा ख़ुशि हुआसीं हिते जेके असांजा मज़हबी प्रॉब्लम थिया असांखे पंहिंजे हिंदू भाइनि सां त भला ठहियो हाणे हे ग़ालिब नासिक उन्हनि जी औलाद में अचे जिन सां असांजी वॾी अंडरस्टैंडिंग बि थी असूं असांजो डेव में पढ़ंदो मौलाना अब्दुल्ला दलाली असांखे सुञाण उन पंहिंजी डायरी में लिखियो आहे त नासिक खां पुछो रेलवे स्टेशन ते कि मुलाज़ जो अचे आए तो हिते पढ़ण भला भिटाई सां ॿुधो ई छा अब्दुल लतीफ़ भिटाई चए हा उनजो को शेर यादि आहे सॼो यादि आहे असांखे त लाज़िम हूंदो आहे भिटाई त यादि कंदा ॿुधायो शेर चितारे चऊं पिया सारियूं ॻाल्हियूं सभु मुंहुं मुक़ाबिल थिया सभई विसरी की छा आहे मतिलबु छा आहे मतलब करे ॿुधायो फिल बदी उन जो मेरे दिल में था कि कहूँगा मैं जो ये दिल पे रंजो मलाल है जब आ गया मेरे सामने रंजिता न मलाल था ही असां जेके हमारी पैदा करा तॾहिं असीं हिक ॿिए सां अंडरस्टैंडिंग था तॾहिं असां हिक ॿिए खे सम्झण जी कोशिशि कंदा मां त सम्झो पर तोखे त मुंहिंजे घर काठे जी ख़बर पड़े बल्कि 47 में त उर्दू खे नफ़रत जो घोड़ो बनाए कॾहिं बंगालियुनि सां मिलियो कॾहिं पंजाबी ते कब्ज़ो कॾहिं पठान ते कब्ज़ो कॾहिं बलोच ते कब्ज़ो ऐं सिंधियुनि सां अॼु सूरत किथे वजूद बीहंदो हिते इनाम दुरानी साईं जी साथरा आहिनि कराची ते पहुची उन में का हुसैन प्रोफेसर करार हुसैन में सदा साईं हटी रहे उन में का हुसैन के असांजे वॾनि असांखे मारायो जेको पाकिस्तान असांखे चयूं उहो पाकिस्तान आहे ई कोन तो ही जो बात है कि मुसीबत का उनके इनाम दुरानी जो बहुत ज़्यादा है असां सिंधी आहियूं ऐं सिंधी बाय वर्चू ऑफ चॉइस आहियूं हे त अमीर अदब शाह ऐं ग़ुलाम शाह इन जे करे सिंधी आहिनि जो हिते सिंध में पैदा थिया आहिनि असांजे लखनऊ ते बि आयासीं बहितरीन तहज़ीब सखावत जो त्योहारो इलाइक़ो ऐं मुल्क छॾे बि आयासीं तॾहिं पूरो भरे सघी असांखे आॾो हुयो असां चूंड कईसीं असां सिंधी थी विया जीअं शेख मुस्लमान बहितर काम थींदो आहे हितां ईमान तबलीग जे करे मुस्लमान आहे जो मुस्लमान जे घर में पैदा थिया आहियो पर हुनजे क़िस्म मज़हब ते आहियो चूंडे करे मुस्लमान थियो हुनजे करे शेख बहितर मुस्लमान काम थींदो आहे इन तरीक़े सां वी आर बेटर सिंधी दैन पीपल तो उनजे करे जेको असांखे ॿी शनाख़त सां कंहिंखां खणे थो पियो त उहो असांजी सिंधी बहितरीन तहज़ीब सकाफ़त ज़बान इक़्तिसादियात ऐं ज़मीन खसणु चाहे असीं पुट आहिनि धरती जा असीं वारिस आहिनि धरती जा हिनजी बहितरीन बका ऐं आज़ादी हिते तव्हांखे दानिश्वर मारिया था वञनि मां चयो भई असां त इंतज़ार में वियासीं जोश की औलाद बेचे जिनका शेर खुदा से सुनो ये साधना ने बाकी हस्ती निदा के आ रही है आसमां से कि आज़ादी का एक लम्हा है बेहतर गुलामी की हयात जावत ये उन्हें जी औलाद असा जो तो जिगर की औलाद बेचे जो इश्क आज़ादी बहार अजीज का सामान है इश्क मेरी जिंदगी आज़ादी मेरा ईमान है इश्क पर कर दूं फिदा मैं अपनी सारी जिंदगी लेकिन आज़ादी पर मेरा इश्क भी कुर्बान है।
इन नई सोच आज़ादी की ॻाल्हियूं करण वारा असांखे तरक़ी की राह ते वठी वेंदा जेका हज़ारे साल हिननि हुकूमतूं कयूं आहिनि ब्यूरोक्रेसी हलाई अथऊं बादशाह हलाई अथऊं असांखे बि सेखारींदा असांखे बि ग़ुलामी में पढ़ंदा नई सोच ॾींदा नवां जज़्बा ॾींदा नयूं ॻाल्हियूं ॾींदा नवां भाव भरंदा असांखे मार्केट सेखारींदा त मार्केट इकानमी में कीअं डिस्प्ले कजे कीअं इंडस्ट्रीज हलाइजे कीअं नौकरियूं कजनि अचण सां ॿिए साल को पढ़ी करे बि यानी वो भी जेको पर सोचे यानी इस्लाम की डेफिनेशन भी पंहिंजी यानी असां वारो त इस्लाम ई बदिलजी जहिड़ो करे हिननि जो ख़ुदा जेको आहे रब मुस्लिमीन आहे ऐं असां वारो ख़ुदा जेको आहे रब आलमीन आहे असां वारो नबी जेको आहे सो रहमतुल आलमीन आहे हुनजो रब मुस्लिमीन आहे माना उहो बि मख़सूस हिंदुस्तानी सोच मुताबिक़ उहो इस्लाम माना उहो जहिड़ो करे औरंगज़ेब वारी असां वटि तबलीग जेको आहे बाक़ाइदी शबीर उस्मानी के हवाले सां ये ऑब्जेक्ट रेजोल्यूशन आता है वो साडी कंद में भेजे जनाब होते तो कोन कर सकिया पर कोई यो सिलसिलो संग पर वो उठे जे करे इते बड़ा बड़ा आलिम मालिक दामन हजरत मोहनी जो मानो को है तो उन्हें के जो पास जबरदस्ती को कड़ी हो चली होजे जो दोस्त जिन्हें जिंदगी का शौक था लेकिन जिंदगी के समझन क्या उन्हें बेहतर बनाना चाहिए मौलाना साहब जिन्हें जिंदगी का शऊर था उन्हें बेहतरी ने बुझा दिया जो किरान सीना खाल पर वही बन के बैठे मुतबर उन्हें मान के गली से लो शहर चाउसे ने मारे तो नहीं को अमरो ये मारे तो दे लो कोई कुछ को तो पूछे ये सजा दूंगा अल्लाह की पार्टी हो सब पार्टी है कोई कुछ पूछे पर लकड़ियां काने के कुछ जो तो सच करा के सारे तो खौफे खुदा के उनको तो कम है दुनिया में अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं कंदव अहिड़े क़िस्म जूं तशरीहूं इस्लाम जूं ऐं मुख़्तलिफ़ नज़रिए जूं कंदव तारीख़ खे उबतो तव्हां पाइण जी कोशिशि कंदव त तव्हां कीअं सर्वाइव करे सघो असीं ख़ुशनसीब आहियूं असांजी क़यादत बाकिरदार आलिम ऐं अमल करण वारे माण्हू साईं जेम्स जे हथ में बदबख़्त उहा कोन उनखे न सुञाणे सघी ऐं उनखे फॉलो कोन कयो हालांकि उन तारीख़ जो बेहतरीन मौक़ो सब कॉन्टिनेंट के लाइ हवाले कयो हो सिंध की हर उन माण्हू जी आहे जेको इंसान के साथ मोहब्बत करे थो जेको पंहिंजे कल्चर ऐं पंहिंजी ज़बान सां मोहब्बत करे थो ऐं उनजे करे असीं पंहिंजी ॻाल्हि सां असीं पंहिंजे कल्चर सां सॼी दुनिया में सुञाता वञूं था अञा वधीक सुञाता हज़रत इहो फरमाना हर इंसान खे ताईं कोन सुञाणे सघंदो छाकाणि हर इंसान पंहिंजी ज़बान जे हेठां लिखियलु हूंदो जेतिरी तव्हां उनखे ॿुधंदो न तव्हांखे कहिड़ी ख़बर पवंदी त हीउ केरु आहे तो उनजे करे असां कीअं कम्युनिकेट कंदासीं पंहिंजी ज़बान सां का बि क़ौम ज़िंदा न थी रही सघे जेतिरे त उनजी ज़बान ऐं असांजी ज़बान ऐं असांजो कल्चर जिन अॼु जी दुनिया में हेॾी वॾी कॉम्पिटिशन मां गुज़रंदो आयो आहे अॼु बि गुज़रे पियो असीं सम्झूं था पिया त हीउ फितरत जो हिसो आहे ज़बान ऐं कल्चर इनजे करे हीउ वहंदड़ दरिया आहे हिते नयूं सोचूं ईंदियूं नयूं हवाऊं ईंदियूं नवां ख़्याल ईंदा उनजी अकोमोडेशन असां सभिनी में गुज़ारिश करणु खपे तव्हां सभिनी